जय झूलेलाल। मां श्रीमती विनीता भावनानी बिलासपुर छत्तीसगढ़ में भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री तव्हां सभिनि जे साम्हूं हिकु निवेदन खणी आई आहियां। जीअं कि असां सभु सिंधियत जे लाइ लॻा पिया आहियूं, को दाल पकवान दिवस जे रूप में मल्हाए, को पकोड़ा दिवस जे रूप में मल्हाए, पर मां बि हिकु ॾींहुं तव्हां सभिनि जे साम्हूं यादि ॾियारणु आई आहियां जेको कि पूरे विश्व में मल्हायो वञे थो। 27 जून विश्व सिंधी सारंगी दिवस के रूप में सिंधी सारंगी जेकी लुप्त प्राय सारंगी हुई, जैसे पुनर्जीवन ॾिनो आहे श्री राजेश परसरामानी ने, जेकी पहिरियों लोक धुनन ते वॼंदी हुई, अॼु शास्त्रीय संगीत ते वॼंदी। सारंगी ही हिकु अहिड़ो मात्र वाद्य आहे जेको दिल जे क़रीब रखी वॼायो वेंदो आहे ऐं उन में भी उन जी धुन हृदय सां प्रवाहित थींदी आहे, संवेदनाउनि में लहंदी आहे, पूरी सृष्टि के मंत्र मुग्ध कंदी आहे। तव्हां संत कंवर राम जा भजन ॿुधा हूंदा, उन सभिनी में सिंधी सारंगी ही वॼल आहे। छोकी इन सारंगी में 27 तार थींदा आहिनि, इन जे करे इन में जीन ज़ारा मेन तार सभई मिलाए करे 27 हूंदा आहिनि। इन करे 27 जून ते इन ॾींहं खे असां मल्हायूं था। ऐं गॾु छोकी सिंधु घराने के प्रचलन में आणण जे लाइ जून मास ही हुयो जंहिंमें राजेश जी ने सिंधु घराने जी उत्पत्ति कयईं, त इन्ही करे 27 जून मुक़ररु थियो आहे जेको पूरे विश्व में सिंधी सारंगी दिवस जे रूप में मल्हायो वञे थो। तव्हां सभिनि सां मुंहिंजो निवेदन आहे कि हर घर में 27 जून ते सारंगी यदि नथी वॼी सघे त काई ॻाल्हि कान्हे, सिंधी संगीत त वॼी थो सघे, सिंधी धुनियूं त असां ॿुधी था सघूं। असां सिंधी धुनियूं या संगीत या सारंगी ॿुधी करे ऐं कुझु वीडियोज़ राजेश जी जा असां शेयर ज़रूरु कंदासीं, जंहिंखे ॿुधी करे असां विश्व सिंधी सारंगी दिवस पाण बि मल्हायूं ऐं सभिनी खे प्रेरित बि कयूं कि उहे सभई बि सिंधी सारंगी दिवस जे रूप में 27 जून खे मल्हाइनि। धन्यवाद। लख थोरा झूलण सां हिकु अर्ज़ु कंदे हुए कि झूलण तुंहिंजी महर रहे, बाझ रहे, असीं रहूं न रहूं हिन दुनिया में, सिंधियत सदा आबाद रहे, सदा आबाद रहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल दोस्तों मां अमिताभ बच्चन लुकलाइक राजकुमार भक्तियानी। दोस्तों मुंहिंजो तव्हां सभिनि सां अर्ज़ु आहे त छो न असां सभई मिली करे सिंधी सारंगी ॾींहुं मल्हायूं, जंहिंमें सिंधी गाना ऐं सिंधी धुनूं हुजनि। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सारंगी में 27 तार हूंदा आहिनि। हिन करे राजेश परसमनी 27 जून सेलेक्ट कयो आहे हिन सिंधी सारंगी दिवस लाइ। त मां राजेश जी खे लख लख वाधायूं थो ॾियां। गॉड ब्लेस यू राजेश जी। असां सभई तव्हां सां गॾु आहियूं। थैंक यू सो मच। जय झूलेलाल। मैं हीना अगनानी आप सबका सादर नमस्कार करती हूँ। दोस्तों आज मैं आपको अपनी सिंधी संस्कृति की धरोहर सिंधी सारंगी के बारे में एक खास जानकारी देने के लिए आई हूँ। जी दोस्तों, जैसे देश विदेश में सिंधी कल्चरल दिवस धामधूम से मनाया जाता है, वैसे ही सिंधी सारंगी डे इस साल से 27 जून को देश विदेश के सिंधी भाई बहन मिलकर धामधूम से मनाएंगे। हाँ दोस्तों, ये सिंधी सारंगी हमारा लुप्त होता हुआ एक वाद्य यंत्र है, जिसको हमारे युवान राजेश परसरामानी ने अपनी कोशिशों से वापस परंपरा में जिंदा किया है। तो दोस्तों आपको मैं बताऊं कि सिंधी सारंगी में 27 तारें होती है और सिंधी सारंगी में से जब सुर निकलते हैं तो वो बिल्कुल दिल को छू जाते हैं, दिल झूमने लगता है। वैसे सारंगी एकमात्र ऐसा यंत्र है जिसे दिल के करीब रखकर बजाया जाता है। तो आओ
हम सब मिलकर 27 जून को सिंधी सारंगी दिवस मनाएं। हम सारंगी तो नहीं बजा सकते, पर हम उस दिन पे सिंधी म्यूज़िक और सिंधी सारंगी और सिंधी धुन सुन सकते हैं। तो आइए सब मिलकर सिंधी सारंगी दिवस 27 जून को मनाते हैं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां विजय कोटवानी, सिंधु एकता मंच जो नेशनल प्रेसिडेंट। अॼु तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त असां 27 जून ते सिंधी सारंगी डे मनाए रहिया आहियूं। सारंगी त कंहिं ज़माने मां लुप्ती थी वई हुई। लॻभॻि इहे सारंगी जो साज़ 1500 साल पुराणो आहे, पर इहा सिंधी सारंगी पोइ वञी मुल्तान पाकिस्तान में बसी ऐं उते जो चलन चालू थियो। पर हाणे असांजे विच में हिकिड़ो नौजवान सिंधी राजेश पुरसवानी, जेको सारंगी वादक बि आहे ऐं सिंधी सारंगी घराने सां आहे, त इन्हनि निश्चय कयो आहे त छो न असां सारंगी खे वरी तरोताज़ा करे नए नमूने सां पेश कयूं। ऐं इन्हनि इहो मुक़ररु कयो आहे 27 जून ते। तव्हांखे मां ॿुधाईंदे इहा बि ख़ुशी थींदी त भई 27 जून छो चूंडियो, छाकाणि त सारंगी में 27 तार थींदियूं आहिनि। त उन हिसाब सां उन 27 तारीख़ विश्व सिंधी सारंगी डे मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं असां सभु उन्हनि सां गॾु आहियूं। त मां सभिनी खे निवेदन कंदुमि त 27 जून न विसारिजो ऐं सारंगी डे मल्हाइजो। हाणे अचूं उन ॻाल्हि ते, तव्हां चवंदो हर कंहिंजे घर सारंगी कीअं थींदी, कीअं वॼंदी। त इन जो ॿियो असां तर्क कढियो आहे त सिंधी गाना, सिंधी लाॾा, सिंधी भॼन उहे हर कंहिंजे घर आहिनि। उहे वॼाए कणे, उहे ॻाए कणे तव्हां इहो डे मल्हाए सघो था। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे इहो बि ख़ुशी थींदी, संत कंवरराम जेके बि भॼन ॻाया आहिनि त उन में सभिनी हंधि सिंधी सारंगी वॼायल अथव। त मां तव्हांखे इहा निमाणी वेनिती कंदुमि, 27 जून बिल्कुलु न विसारिजो। सिंधी सारंगी डे मल्हायो वेंदो सॼे विश्व में। जय झूलेलाल।